सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत खां कश्मीर जी आज़ादी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो मिशन हो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सॼी उमिरि कश्मीर मसइले जे हल लाइ सरगर्म रही। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे सां गॾोगॾु कश्मीर खपे जो नारो लॻाईंदो आहे। परॾे वज़ीर तौरु मां बि दुनिया में हर फोरम ते कश्मीर मसइले ते आवाज़ उथारियो। असांजी काविशुनि सबबि जर्मनी में भी कश्मीर मसइले ते ॻाल्हाए रहियो आहे। कश्मीर में राय शुमारी कश्मीरी अवाम जो जमहूरी ऐं बुनियादी हक़ आहे। यकीन आहे त नौजवान नस्ल जल्द वालर कश्मीर खे भारत खां आज़ादी ॾियारींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत खां कश्मीर जी आज़ादी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो मिशन हो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सॼी उमिरि कश्मीर मसइले जे हल लाइ सरगर्म रही। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे सां गॾोगॾु कश्मीर खपे जो नारो लॻाईंदो आहे। परॾे वज़ीर तौरु मां बि दुनिया में हर फोरम ते कश्मीर मसइले ते आवाज़ उथारियो। असांजी काविशुनि सबबि जर्मनी में भी कश्मीर मसइले ते ॻाल्हाए रहियो आहे। कश्मीर में राय शुमारी कश्मीरी अवाम जो जमहूरी ऐं बुनियादी हक़ आहे। यकीन आहे त नौजवान नस्ल जल्द वालर कश्मीर खे भारत खां आज़ादी ॾियारींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत खां कश्मीर जी आज़ादी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो मिशन हो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सॼी उमिरि कश्मीर मसइले जे हल लाइ सरगर्म रही। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे सां गॾोगॾु कश्मीर खपे जो नारो लॻाईंदो आहे। परॾेही वज़ीर तौरु मां बि दुनिया में हर फोरम ते कश्मीर मसइले ते आवाज़ उथारियो। असांजी काविशुनि सबबि जर्मनी में भी कश्मीर मसइले ते ॻाल्हाए रहियो आहे। कश्मीर में राय शुमारी कश्मीरी अवाम जो जमहूरी ऐं बुनियादी हक़ आहे। यकीन आहे त नौजवान नस्ल जल्द वालर कश्मीर खे भारत खां आज़ादी ॾियारींदो।